अपडेट कयूं पिया मलीर मां पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान बिन कासिम टाउन के अगूणे नायब नाज़िम इब्राहिम हैदरी टाउन के पार्लिमानी लीडर सरदार अख्तर आरफानी के लाहौर में लाडाणो करण बाद संदस सबाणे घोट यूसुफ आरफानी में हज़ारे आलियुन अखियुनि सां मिठी मां हवाले कयो वियो। जनाज़े निमाज़ में सूबाई वज़ीर सईद गनी, MNA हकीम बलोच, MP राजा रज़ाक, साजिद जोखियो, यूसुफ बलोच, डिप्टी मेयर कराची सलमान मुराद, सूबाई सलाहकार अमानुल्लाह मसूद, टाउन चेयरमैन नज़ीर भुट्टो, तारिक बलोच, जान मोहम्मद बलोच, जाम मोहम्मद जोखियो, रफ़ीक जत, समाजी अगवान सैयद खुदा डिनो शाह, सरदार सुहेल जामोट, अगूणो MP गुलाम कादिर पलीजो, गनी बघियार समेत मुख्तलिफ सियासी समाजी और मजहबी तंजीमुनि के अगवाननि ने हज़ारे शहरनि शिरकत कई। उन मौके ते अगवाननि चयो त सरदार अख्तर आरफानी बहादुर, बाउसूल, अवाम दोस्त, मज़ाहमती सियासी शख्सियत हो जैं पंहिंजी सॼी ज़िंदगी अवाम जे हक़नि, इलाइक़े जी तरक्की ऐं ख़िदमत लाइ वक़्फ़ करे छॾी। उन्हनि चयो त संदसि लाडाणो पाकिस्तान पीपल्स पार्टी मलीर जी सियासी समाजी हलक़नि लाइ हिकु वॾो नुक़सानु आहे जंहिंजो ख़ाल आसानी सां भरिजी न सघंदो।